से मूं ॾिठा ॿा जनी ॾिठो पिरीअ खे तनी संदी का करे न सघां ॻाल्हि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नए सिज सां नओं सलाम। नालो हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारो, जंहिंसां पाण सदु कयां त लतीफ़ साईं संदन जो का मुरीद थिए। माना एॾो वॾो माण्हू जो लतीफ़ साईं हुनखां एॾो मुतासिर थियो आहे जो लतीफ़ साईं जो मुरीद थियण जे लाइ जेको पाण सदु कई था। ऐं एॾो वॾो माण्हू ख्वाजा मोहम्मद ज़मा ऐं लतीफ़ साईं जो अॼु असीं मुशाइरो ॿुधंदासीं। छो त इहे कॉन्फ्रेंस आहे, कॉन्फ्रेंसूं इहे मुसलसिल जारी आहे ऐं सांदा हलनि थियूं पियूं। उन में के तमामु वॾियूं वॾियूं वॾा माण्हू आहिनि, उहे तमामु वॾियूं ॻाल्हियूं कनि था। वॾियूं जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जो तइल्लुक़ु असांजे समाज ऐं असांजे ज़िंदगी सां आहे। काइनात जूं ॻाल्हियूं बि कनि था, आसमान जूं ॻाल्हियूं बि कनि था, थींदी जूं ॻाल्हियूं बि कनि था ऐं तमामु वॾा माण्हू आहिनि। पर इहो जेको मुशाइरो जेको आहे लतीफ़ साईं जो ऐं ख्वाजा मोहम्मद ज़मा जो, ऐं इहो जेको आहे पाण हींअर जेको आहे सो जेका रिपोर्टिंग जेका मूं कई आहे ऐं जेका पढ़ंदुसि तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर उनखां अॻु में पाण थोरो हिकिड़ो अहिड़ो टुकड़ो था पढ़ूं जेको गुरबख्शाणी होतचंद मूलचंद गुरबख्शाणी, तमामु वॾो नालो आहे। जीअं लतीफ़ साईं जो रिसालो, उनजी जेका सो डिक्शन बि लिखी आहे, उनखे तरतीब उनखे ॾिनो, उनजो हिकिड़ो हिसो रहिजी वियो उनखां पाण। ऐं उन लुआरी जा लाल जेको किताबु आहे उहो बि लिखियो ऐं आउं सम्झां थो उहो त वॾो जेको आहे सो थोरो असां ते करे वियो आहे। उन में पाण जेका ख्वाजा मोहम्मद ज़मा ऐं लतीफ़ साईं जी जेका मुलाक़ात जेका आहे उनजो जेको इंट्रो थोरो पढ़ूं था। उनजे शुरू में जीअं ख्वाजा मोहम्मद ज़मा आहे, उनजो नालो जंहिं ॿुधो थिए उहो आयो थिए। पीर मशाइख़ मौलवी आलिम सभु आम ख़ासि सभिनी जे लाइ दावत हुई ऐं लतीफ़ सरकार बि जेको आहे सो कई आहे। ऐं गुरबख्शाणी साहिबु लिखे थो त हिकु लंगा सिंध जो मशहूरु औलिया शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिट मां संबरी हज़रत दिन जे 4 चश्मी लाइ लुआरी में आयो। जॾहिं हुजरे जे दर वटि पहुतो त हिकिड़े नौकर खे मोकिलियाईं त वञी अंदरि अचण जी इजाज़त वठी अचु। नौकर वञी ख़बर कई। हज़रत दिन फरमायो त सैद साहिब खे चओ त थोरो तरसो, असीं पाण संदन इस्तक़बाल लाइ अचूं था। नौकर नियापो खणी आयो ऐं लतीफ़ साहिबु पुछियो त पाण जेको आहे कहिड़ी पोजीशन में, कहिड़ी मसरूफ़ियत में हुआ। त फ़क़ीर चयो त पाण त जेको आहे माठ में वेठा हुआ। त लतीफ़ साईं हीउ जेको आशिक़ जेको भलनि माण्हुनि खे ॻोल्हींदे हुते अचो। ऐं उन ज़माने में, जंहिं ज़माने में सिंध जेका सी यरगमाल आहे, केॾीमहिल ईराननि मुग़लनि वटि, केॾीमहिल ईराननि वटि, केॾीमहिल अफ़गाननि वटि ऐं कलोड़ा जेके हुआ, नूरमन कलोड़ो ख़ासि करे, इहो त जेको आहे सो उनजा पुट यरगमाल हुआ। उनजे करे जेको आहे सिंध खे जेको आहे सो 20 लख रुपया जी जेको हर साल भथो ॾींदो। उन ज़माने में ही माण्हू आहिनि, इन्हनि ज़माने में ही माण्हू हिक ॿिए सां दौड़नि पिया, हिक ॿिए सां हाल अहिवाल पिया कनि हिक ॿिए सां। ऐं उन ते पोइ जेको आहे पाण लतीफ़ सरकार चयो त हलो त हलूं था, पाण कॾहिं जेको आहे सो वांदा थींदा ऐं जो असांजा जेको आहे सो तवजह कंदा। पाण जीअं जेको आहे सो अंदरि विया आहिनि ऐं जिते हू जेको आहे मुराक़बे गाह हो ऐं पाण जेको आहे सो वञण सां जेको आहे सो गिरोड़ी पंहिंजो लिखे थो, पंहिंजो गुरबख्शानी साहिबु लिखे थो त जॾहिं सैद साहिबु हज़रत दिन सां सनमुख थियो तॾहिं वठी ई बैत चई आई। माना बेसाख्ता उनजे रूह मंझां, उनजे अंदरि मंझां जेको आहे सो हीअ जेका बैत निकिरी पियो त सामी सफ़र हलिया। हीउ पंहिंजो तारीफ़ थो ॿुधाए पियो। हाणे हीउ तव्हांजो मुशाइरो शुरू थो थिए। हाणे मुशाइरो बि ॿुधो आहे ऐं सम्झां थो इलाही दफ़ा तव्हां बि ॿुधो, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे, ख़बर पवंदी केॾा वॾा माण्हू हुआ ऐं वॾा माण्हू जॾहिं मिलनि था त कीअं ॻाल्हाइनि था, केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कनि था। ऐं हीअ अञा मिलिया ई न आहिनि। ख्वाजा मोहम्मद ज़मा खे बि ख़बर पई हूंदी। शाह लतीफ़ जेको आहे वॾो नालो आहे, वॾो शाइर आहे ऐं असुख माण्हू आहे जेको वते थो जेको आहे सो घुमंदो ऐं वड़ोली ॾींदो थो वते। ऐं इत्फ़ाक़ इहो आहे त छठे में जॾहिं पाण पढ़ंदा हुआ तॾहिं आख़ूद सादिक मुरीद हो, दोस्त हो लतीफ़ साईं जो, उहो वरी ख्वाजा मोहम्मद ज़मा जो शागिर्दु। ॾाढो उन ख्वाजा मोहम्मद ज़मा खे ॿुधायो हूंदो
लतीफ़ सरकार खे ॿुधायो हूंदो त लाजमियात लतीफ़ जो तारफ़ करायो हूंदई, ख़्वाजा मोहम्मद ज़मा खे हुनजो तारफ़ करायो हूंदई। हाणे हितां खां ई जेको मुशाइरो जेको आहे शुरू थो थिए, अचो त इहो मुशाइरो ॿुधो त ही वॾा माण्हू कीअं ॻाल्हाईंदा हुआ। त लतीफ़ साईं ईअं जेको आहे सो ईअं उनखां ई बैत निकिरी वियो जीअं पाण करीमनि ॾांहुं ॾिठाई त लतीफ़ साहिबु फरमायो त सामी सफ़र हलिया को परूड़े पंध चई जनी हेठां कंध आऊं न जीअंदी उनरे। हज़रत जन ठह पर जवाबु ॾिनो। माना ॾिसो न हीउ शाइर मुशाइरो ईअं थींदो आहे, शाइरी इनखे चइबो आहे। जिन माण्हुनि जो शऊर जेको आहे सो मैच्योर आहे, जिन माण्हुनि जो उहो पनो पेन पनो न खणंदा आहिनि, उहो जेको आहे सो काफ़ियुनि जी उनखे ज़रूरत न हूंदी आहे, इंतज़ारु न कंदा आहिनि। ठह पर कहिड़ो जवाबु ॾिनो, की न आई की न थिए वञी की न कमाए, लाॻापा लोक जा लासी सभु लहराए, चई सामी पोइ सलंदा ॻाल्हि प्रिया जे गुज जी। माना हिकिड़ो माण्हू आहे, उन ॿुधायो त मुंहिंजो मक़सदु छा आहे ऐं छो आयो आहे। हाणे ॿियो साम्हूं माण्हू आहे, उमिरि उन वक़्तु हज़रत ख़्वाजा मोहम्मद ज़मा जी उमिरि उन वक़्तु 25 साल आहे, 25 साल जो नौजवान। ऐं लतीफ़ साहिबु उन वक़्तु जेको आहे सो 48 सालनि जो जी ॼमार जो माण्हू आहे। पर हीअ जेके उमिरि जेका आहे सा जेका हीअ जेको इल्मु आहे, जेको शऊर आहे, उनजी लेवल जेका आहे सा हिन उमिरि सां उनजो तअल्लुक़ु कोन्हे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो उन ते सैद साहिबु फरमायो, हाणे हले पियो मुशाइरो, अञा हले पियो। ॾिसो केॾा वॾा माण्हू ऐं केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कनि था। लतीफ़ साहिबु ॿुधाए पियो, पंहिंजी मजबूरी ॿुधाए पियो या पंहिंजी मंज़िल ॿुधाए पियो। लतीफ़ साहिबु चयो त कलम वेही वियो का सरतूं के सवाग न, अंग उते ई लिखियो जित न पहुचे ॿांह कंहिंखे ॾियां दांह त प्रियनि मासी हीअं कयो। लतीफ़ साईं ॿुधायो त हीअ तक़दीर हुई, उहा असां सां थी वई हली। हीउ कलम वेही वियो हलियो, असीं हिते पहुता आहियूं। हाणे त लॻे थो त कोई अहिड़ो को आहे कोन जेको हीउ कलम जेको आहे सो उन वटि हुजे ऐं उहो असांजी तक़दीर असांजी तब्दील करे असांखे जेको आहे सो अॻिते को असांखे जेको आहे सो रस्तो असांखे ॾेखारे। हाणे हज़रत जिन वराणियो, हज़रत जिन फरमायो त वेह वञी वटि तन कलम जनी जे हथ में, वेह वञी वटि तन कलम जनी जे हथ में, चई मेटे अंग अॻियो, चई मेटे अंग अॻियो वारे ॿियो लिखनि, चई पनो सो पाड़नि जंहिंमें पसंदि थिए प्रीअ जो। हाणे हितां खां पोइ जेको आहे सो हाणे मर्ज़ी आहे लतीफ़ सरकार जी त वेहे या हलियो वञे। माना हेॾो माण्हू जेको आहे सो आस खणी आयो आहे, पर इहे जेके हुन बैत चयो, उन बैत जो जेको जवाबु मिलियो, उन खां पोइ वरी पाण बैत ॾिनो, उन खां पोइ वरी उनजो जवाबु ॾिनो, आज़ादी आहे तोखे, वेह वञी वटि अथनि उन्हनि वटि वञी वेह कलम जनी जे हथ में, जेके कलम जा धणी जेके आहिनि। चई मेटे अंग अॻियो, सम्झी वठो त अंग लिखिजी वियो आहे, चई अंग अॻियां जेके अंग आहिनि उहे मेटिजी सघनि था। मेटे अंग अॻियो वारे ॿियो लिखनि, चई पनो सो पाड़नि जंहिंमें पसंदि थिए प्रीअ जो। ऐं उन मुशाइरे खां पोइ सैद साहिबु सुवालु कयो त फना खां पोइ छा आहे, उनजी का कल आहे। अने ते पाण सुवाल जो जवाबु सुवाल में ॾिनऊं त फना खां अॻु छा आहे। माना त जेकी कुझु आहे उहो फना खां अॻु में जी दाणो आहे, जेसिताईं फना न थींदो। फना ऐं मौत अलॻि शयूं आहिनि। मौत जेको आहे सो ॿी शइ आहे, फना जेको आहे सो क्रिएशन जो प्रोसेस आहे। उनमें माना उन में माण्हू मरे नथो, उन में माण्हू तख़लीक़ जो सफ़र आहे उहो शुरू थो करे। उन में कुझु शयूं माण्हू जो मरनि थियूं, खलूं जेके आहिनि से ॿाहिरियों जेको ढक आहे उहो मरे थो, पर्दा मरनि था, बाक़ी अंदरि में जेको जोहर आहे उहो नओं सफ़र शुरू थो करे। उन खां पोइ जेको आहे लतीफ़ सरकार चयो त मुंहिंजी दिलि थी चवे त आउं जेको आहे तव्हांजो मुरीद थिया, इरादो अथमि त अव्हांजो मुरीद थिया। जिन ते हज़रत दिन वञाइणो त सवाइ गानो असांजे तरीक़े में मना कयल ऐं हराम ठहिरायल आहे, सवाइ किन शरई मौक़नि जी, माना आहे पर सवाइ किन शरई मौक़नि जी। सैद साहिबु चयो त सारी उमिरि समाए सुरूद में सर्फ कई अथमि, उन्हनि खे हींअर तर्क करणु मूं लाइ महाल आहे, पोइ हिक ॿिए सां गच ॿूड़ी रिहाण कयां। हाणे इहा जेका रिहाण आहे, इहा रिहाण जेकॾहिं असांखे मिली वञे, अॼु जा ई रिकॉर्डर हुजंदा त इहा सॼी जेका असां रिकॉर्ड कयूं आया ऐं अॼु असीं जेको आहे सो ॿुधूं आहे। पर आउं सम्झां थो त उन्हनि जी शाइरी पढ़ूं था ऐं त उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि जी उहा रिहाण जेका असांखे मिली थी वञे। ऐं लतीफ़ सरकार पोइ जॾहिं मिली आयो ख़्वाजा मोहम्मद ज़मा सां, उन खां पोइ लतीफ़ सरकार अक्सर ख़्वाजा मोहम्मद ज़मा खे यादि करे इहो बैत पढ़ंदो हो, या जॾहिं बि केरु खां पुछंदो हो ख़्वाजा साहिब जे बारे में। ऐं जेको सॼी तब्दीली ऐं जेको चुप चुपाहट थी वई हली,
तॾहिं पाण खे इहो बैत ॿुधाईंदा त सेमूं ॾिठा माउ जनी ॾिठो पिणीअ खे, सेमूं ॾिठा माउ जनी ॾिठो पिणीअ खे, तनी संदी का करे न सघां ॻाल्हि। माना तारीफ़ जो अंदाज़ ॾिसो त माना एॾा वॾा माण्हू हुआ ऐं अहिड़नि माण्हुनि खे ॾिसी आयो आहियां, अहिड़ा भला माण्हू हुआ जिन पिणी खे ॾिठो। माना पिणी अञा को ॿियो आहे, माना पिणी ॼण त को तसवर आहे, पिणी ॼण त को हिकिड़ो ख़्वाबु आहे, पिणी ॼण त हिकिड़ो ख़्यालु आहे, ॼण त हिकिड़ो नज़रियो आहे हिकिड़ो, माना ॼण त उहो हुन माण्हू ॾिठो आहे। सेमूं ॾिठा माउ जनी ॾिठो पिणीअ खे, चई तनी संदी का करे न सघां ॻाल्हि। चई माना ॻाल्हि करे वियो हलियो, माना त अहिड़ो को ॿियो आहे ई कोन, को लफ़्ज़ कोन था मिलनि त अहिड़ो को माण्हू जिन सां मिली आयो आहियां, जिन जो दीदार करे आयो आहियां, तनी संदी का करे न सघां ॻाल्हि। ऐं पोइ जेको आहे ख़्वाजा मोहम्मद मां इहो जेको सुवालु पुछो जेको लतीफ़ सरकार फना जे बारे में, ऐं हिकिड़ो बैत जेको आहे अक्सर पाण जेको आहे फना जी सम्झाणी ॾींदे पाण हिकिड़े दफ़े हिकिड़ी निजी महफ़िल में पाण फरमायूं त जीअं चतुअ खे खिज़रां तीअं मूं पाड़ो सुपिरी, जीअं चतुअ खे खिज़रां तीअं मूं पाड़ो सुपिरी, हुन विञाई जान मूं निशानी न लभे। पाण फरमायूं जेकॾहिं लतीफ़ सरकार जे बारे में जॾहिं मुरीदनि पुछियो त उहो कहिड़ी मंज़िल ते हो, त असांजी सोबत अख़्तियार कयईं मगर हिमत न थियसि जो असांजी तरीक़त में दाख़िल थिए, जे थिए हा त अहिड़े अमीक में ॻोता खारायूं सा जो वरी पंहिंजे नाले निशान जो समा कोन पवे सा। उन ते हिकु मुरीद हज़रत जिन खां सैद साहिब जी मंज़िलत बनस्बत पुछा कई, फरमायूं हुनजी मंज़िल अव्हां जहिड़ी आहे, यानी हू बि अव्हां वांगुरु साहिब दिलि आहे, मगर साहिब दिलि थियण खां सुठी ॻाल्हि कोन्हे। इहा हिकिड़ी वॾी दिलि जो धणी, दिलि जो बादशाह, लतीफ़ दिलि जो बादशाह हो, पर लतीफ़ असांजे दिलनि जो बादशाह हो। इहे वॾा माण्हू सभई असांजे दिलनि जा बादशाह हुआ ऐं उहा का थियणु सवली ॻाल्हि न आहे। असांखे साहिब दिलि थियणो, तव्हांखे साहिब दिलि थियणो, जेके चाहियो था त असांजो मुस्तक़बिल बचे, ईअं इल्मु मिलंदो आहे, ॻाल्हि निकिरी आहे। चाहियो था त असांजो हीउ मुस्तक़बिल बचे, असांजा बचा बचनि, असांजो समाज बचे, त असांखे पंहिंजे दिलि जो धणी असांखे थियणो पवंदो ऐं असांखे फना जो फ़िलसफ़ो थियणो पवंदो। ख़्वाजा मोहम्मद मां हिकिड़ो फना जो फ़िलसफ़ो सम्झाईंदे पाण चयो त इहो जेको आहे सभा भाग वारा हूंदा आहिनि जिन खे इहा मंज़िल मिलंदी आहे। पाण फरमायो त जीअं चतुअ खे खिज़रां तीअं मूं पाड़ो सुपिरी, हुन विञाई जान मूं निशानी न लभे। महिरबानी इहो मुशाइरो हुनजी जेका तमामु मामूली रिपोर्ट, हुनजो मतन हो, इख़्तिसार हो हुनजो, ऐं पोइ इन्हनि माण्हुनि जो तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। हिनजी शाइरी आहे, खावड़ी पढ़ंदासीं हुन मां ख़बर पवंदी त हीअ जेको आहे कीअं हिक ॿिए सां जेको आहे हिननि मुलाक़ातूं कयूं, कीअं आराम कली पढ़ंदासीं, ऐं उन में इन्हनि माण्हुनि वॾनि माण्हुनि जूं मुलाक़ातूं आहिनि। ऐं अञा जेको आहे कबीर साहिब जी जेका रिपोर्ट आहे, कबीर साहिब ऐं लतीफ़ साईं जो जेको मुशाइरो आहे उहो बि जेको आहे पढ़ंदासीं। ऐं उन खां सवाइ तव्हांजो चैनल आहे उहो ज़रूरु जेको आहे अटेंड कजो, हुन में कॉन्फ्रेंस इहा जेका असां मुसलसिल हलंदड़ आहे। ऐं हिन में अञा जेका आहे सूफ़ी शहीद इनायत जी जेका कॉन्फ्रेंस जेका असां हलंदड़ आहे, उनजी जेका रिपोर्ट आहे उहा बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। त इहो सफ़र जेको आहे जारी आहे, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे ऐं इहो टास्क आहे तव्हां असांजे लाइ हिनखे सब्सक्राइब कयो। तमामु घणे खां घणा हिन में दोस्त अचनि त जीअं पंहिंजो जेको चैनल आहे उहो जेको आहे रजिस्टर थिए ऐं पाण ई जेको सफ़र आहे जेको इल्म जो, हीअ अदब जो ऐं साझा जो जेको सफ़र आहे इहो जेको आहे तइ करे सघूं। शुरू त पाण करे छॾियो आहे ऐं ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे ऐं सदा सलामत हुजो। ओड़े पाड़े जो ख़्यालु रखिजो, पंहिंजो ख़्यालु रखिजो। वरी कंहिं ॿिए रिपोर्ट में ॿिए कंहिं किरदार कंहिं वॾे माण्हू सां मिलंदासीं। महिरबानी तव्हांजो, ख़ुदा करे ख़ुशि हुजो।